यकीनन दिल में को न को मकसद सांडे आयो हूंदे। सुभान अल्लाह, बेशक। पर बेमकसद हितां हलियो वञे, बेफ़ाइदा हितां हलियो वञे त पोइ अचण जो को फ़ाइदो कोन्हे। बेशक। यकीनन तव्हां ऐं असां हिते जेको गॾु थिया आहियूं कुझु न कुझु सिखण आया आहियूं, ॿुधण आया आहियूं। हीअ कटियल ज़ंगियल दिल नबीअ जे नूर सां मुनव्वर करण आया आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेशक। ऐं ख़ुदा जो कसम जेकॾहिं इहा नियत खणी वेठो आहे, तुंहिंजी हर हिकु घड़ी, हर हिकु लम्हो, जेका दिल ऐं दिमाग़ खे तूं हाज़िर रखियो वेठो आहे, त अॼु मूंखे जेको बि रब जे क़ुर मां नसीहत ॿुधाई वेंदी, मां उन ते अमल कंदुसि। ख़ुदा जो कसम वेहंदे तूं तुंहिंजे मथां रहमत वसाइण मोहम्मद अरबीअ जे रब जो कमु आहे। सुभान अल्लाह, बेशक। हिकु हूंदो आहे पूरो क़ुर पढ़णु, ॿियो हूंदो आहे क़ुर जी हिकु आयत खे सम्झणु ऐं उन ते अमल करणु। बेशक। हिकिड़े शख़्स सॼी पूरी राति वेही क़ुर पढ़ियो ऐं ॿिए शख़्स सिर्फ़ हेड़ी बाबर बरकत महफ़िल में वेही करे क़ुर जी हिकु आयत खे सम्झो सुभान अल्लाह ऐं उन ते अमल कयो। सुभान अल्लाह। रब्बी काबा जो कसम बगदादी दावा सां थो चवे त हुन जो पूरी राति क़ुर पढ़णु हिकु पासे, तुंहिंजो हिते हिकु कलाक वेहणु हिकु पासे आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, सुभान अल्लाह। छो त जे पूरी राति क़ुर पढ़ियो, पुछो क़ुर छा चयो? चवंदो ख़बर न आहे, बरकत लाइ पढ़ियो आहे। इन जे करे तालिब इल्म जी फज़ीलत इन जे करे वधीक आहे, छो त क़ुर जी आयत खे पढ़ंदो बि आहे, उन खे सम्झंदो बि आहे। सुभान अल्लाह, बेशक। हो जन रब सां ॻाल्हाईंदो आहे, रब सां कलाम कंदो आहे, त रब मूंखे छा पियो चवे? क़ुर जी मां आयत पढ़ी आहे, उन जो तफ़सीर भी बयान कंदुसि, तर्जुमो भी ॿुधाईंदुसि। ऐं जेकॾहिं उहा ॻाल्हि तुंहिंजे दिल में लही वई, ख़ुदा जो कसम ख़बर आहे केॾो अज़ीम आहे। सुभान अल्लाह, बेशक। हुन जो पूरी राति क़ुर पढ़णु हिकु पासे, तुंहिंजो हिते हिकु कलाक वेहणु हिकु पासे आहे। छो त जे पूरी राति क़ुर पढ़ियो, पुछो क़ुर छा चए? चवंदो का ख़बर न आहे। ऐं तूं हिते हिकु कलाक वेहंदे तोखे क़ुर जी आयत जी बि ख़बर पवंदी, तर्जुमे जी बि ख़बर पवंदी, तफ़सीर जी बि ख़बर पवंदी, तोखे ख़बर पवंदी वेंदी त रब तोखे छा थो चवे। ऐं ख़ुदा जो कसम वेंदे वेंदे इहो चवंदे वेंदे मां त वञा थो अमल करणु, रब तोखे बि हिदायत अता करे। बेशक। त आवाज़ थोरो खोलिजो। बाक़ी क़ुर जी मर्ज़ी आहे जंहिंजे सीने में लहे। बेशक। इहो बि हिकिड़ो मसइलो आहे, छो त क़ुर बि हर हिक जे सीने में, क़ुर हर हिक जे सीने में न ईंदो। बाक़ी क़ुर जी मर्ज़ी आहे जंहिंजे सीने में लहे, न लहे त काफ़िरनि जे कबीलनि जे सरदार अबू जहल जे सीने में न लहे, ऐं वरी लहण ते अचे त रब्बे काबा जो कसम हबश जे कारणे बिलाल जे सीने में लही पवे। वाह फजीलो, वाह सही बात। कुछ क़ुर न को मिल्कियत आहे, न को हैसियत आहे, न को प्रोटोकॉल आहे, पर क़ुर बिलाल जे सीने में लहे तो अबू जहल जे सीने में क़ुर नथो लहे। अॼु त तुंहिंजो ऐं मुंहिंजो दस्तूर इहो आहे, जे वटि वॾी गाॾी ॾिसंदासीं, जे वटि वॾो प्राडो ॾिसंदासीं, जंहिंजी वॾी हैसियत ॾिसंदासीं, जंहिंजो वॾो प्रोटोकॉल ॾिसंदासीं, उनखे साईं साईं कंदा आहियूं। पर रब जे क़ुर जो दस्तूर ई निरालो आहे। अॼु त रब जे क़ुर खां पुछूं, अबू जहल वटि माल भी आहे, मिल्कियत भी आहे, हैसियत भी आहे, प्रोटोकॉल भी आहे, पर रब जा पाक कलाम तूं अबू जहल जे सीने में छो न लथे? बिलाल रंगत जो भी कारणो आहे, बिलाल गुलाम आहे, बिलाल वटि माल भी न आहे, बिलाल वटि मिल्कियत भी न आहे, हैसियत भी न आहे, प्रोटोकॉल भी न आहे। तूं हिन जे सीने में लथे, अबू जहल जे सीने में तूं न लथे, पर रब जे पाक कलाम जवाब ॾिनो त मां इहो न आहियां ॾिसंदो तुंहिंजी हैसियत केतिरी आहे, मां इहो न आहियां ॾिसंदो
ॿुधाईंदो आहियां त कंहिं जे सीने में अमड़ आमिना जे लाल जो इश्क मौजूद आहे, जंहिंजे सीने में कुल नबियुनि जे सरदार अमड़ आमिना जे लाल जो इश्क मौजूद हूंदो आहे। रब्बे काबा जो कसम क़ुरान उन जे सीने में लही पवंदो आहे। तो कुरान उन जे सीने में लहंदो जंहिंजे सीने में नबीअ जो इश्क हूंदो। ऐं अल्हम्दुलिल्लाह ये सारी जमात जे हथ खणण जो अंदाज़, सुभान अल्लाह चवण जो अंदाज़, ऐं ख़ुदा जो कसम ही आशिकनि जी जमात आहे। पर हूअं बि मुंहिंजे प्रोग्राम में 3 माण्हू सुभान अल्लाह न आहिनि चवंदा। घणा माण्हू? 3 माण्हू। जवाहर साईं घणा माण्हू? 3 माण्हू। 3 माण्हू सुभान अल्लाह न आहिनि चवंदा। हिकु जंहिं वटि इल्म न हुजे, पाण खे आलिम सम्झे ऐं तकबुर में वेठो हुजे, उहो सुभान अल्लाह न चवंदो। ॿियो जंहिं वटि ताज़ो पैसो आयो हुजे। मां त वॾेरो मां सुभान अल्लाह छो चवां, ग़रीब चवंदा। ऐं टियों कटड़ो मुंहिंजे प्रोग्राम में सुभान अल्लाह न आहे चवंदा। हे हिते सभई नबीअ जा आशिक़ वेठा अथई, ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अल्लाह ताला जे रहमत मां कॾहिं बि ना उम्मीद